नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मटियारी का ख़बर ॾींदाऊं। मटियारी में मेमण जी वसी में केतिरनि मज़दूरनि ड्राइवरनि तोड़े ॾियारी ते कमु कंदड़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें मेहरुन निसा मला, फैज़ मोहम्मद मला, सुमार मला, सिद्दीक़ मला समेत ॿियनि केतिरनि शहरनि जंहिंमें ॿारनि ऐं औरतुनि समेत केतिरनि माण्हुनि एहतिजाज कयो। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते जेको तव्हां ॾिसो पिया एहतिजाज ॾिसो पिया, जेको माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि, इन जे करे जो काउंसलरनि चेयरमैन ज़िले ताईं त नथा पहुची सघनि, पर असां काउंसलर आहियूं, पंहिंजे ॻोठ जा आहियूं। असांखे माण्हू चवनि था त तव्हां जेको असांजे लाइ हर जॻह ते राशन मिले पियो, असां बेरोज़गार थी वेही रहिया आहियूं। असांजे तक़रीबन 400 माण्हू आहिनि, जेका मुंहिंजे लिस्ट जे मुताबिक़ मूं जेको लिस्ट ठाही आहे, 400 माण्हू आहिनि जेके मटियारी शहर में जिन जी मज़दूरी आहे, जेके होटलनि ते कमु कनि था। माए जी होटल हुजे, आइस्क्रीम जी हुजे, या चांहि जी होटल हुजे, या ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि, ॾिहाड़ी ते कमु कंदड़ आहिनि, उहे 400 माण्हू बेरोज़गार थी वेही रहिया आहिनि। उन्हनि खे को बि किथां बि कहिड़े क़िस्म जो राशन न मिलियो आहे। इहे अवाम रड़ियूं बि करे त असां वटि तव्हां वोट जे लाइ त अचो था, असां खां वोट त वठो था, घर घर तव्हांजी पर्ची पहुचे थी, त असांखे तव्हां वोट ॾियो, वोट लिस्ट वारी पर्ची पहुचे थी, छो तव्हां अॼु राशन छो नथा असां ताईं पहुचायो? त असीं कमु कंदा आहियूं शहरनि में, मटियारी शहर में। हाणे उहे त सम्झो त असांखे डपु थो लॻे, हिन बीमारीअ खां दरवाज़ा कोन खुलनि, असीं बेरोज़गार थी विया आहियूं। 10 असांजा बच्चा आहिनि, छोकिरा बि मज़दूरनि खां वेही विया आहिनि, असीं बि वेही विया आहियूं। हीअ हुकूमत कयो छा आहे? संभालण वारो त केर बि कोन्हे, बंदि करण महिल त देरि ई कोन थी कई। बीमार घर में पिया आहिनि, के रोज़गार वीचारियूं कंदियूं हुयूं, वञो पढ़ाई मज़दूरी कनि थियूं, से बेरोज़गार वेही रहियूं आहिनि। हाणे किथां सवाणियुनि जे वञनि, असीं न बनीअ जी न ॿारे जी अथूं, हाणे सभु जेके सभु हाणे घरनि में वेठा आहियूं। हाणे असांजी का मदद करियो, असां ग़रीबनि जो, असांजी बच्चा बड़ा बुख पिया मरनि था, असीं किथां आणियूं भरा? मूंखे ॿुधा। वज़ीर आज़म खे गुज़ारिश करियूं, असीं ग़रीब मज़दूर माण्हू आहियूं, मटियारी में मज़दूरी कंदा आहियूं, असांजे ॻोठ में मणी वसी आहे, जेको त महिरबानी करियो असां ग़रीबनि सां मदद करियो। असांखे अलाए ॾींहं थिया आहिनि बेरोज़गारी वेठा आहियूं असीं। हिननि सिंध सरकार खां घुर कंदे चयो त असांजी माली मदद कई वञे त जीअं असां पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।